साहब जी कोडी बात ते बियारे सुकाए छडियो थी वेंदो कम थी वेंदो पंहिंजो मांखे नथो लगे साहब अड़े जो साम्हूं हमरा वञे सरकस बकरी वारो बकरी वारे के हाँ सरकस ओए हेडे अच्छा दे साहब अच्छा पिशनी बना अचे तो साहब हेडी मंझंद जो बकरी खे वतियो तो वञे या बकरी पंजी हुंदा और कंज न न चली वञा हां भाषा वञा असां जे पो सर्विस के मला आइफ ना अच्छा माण्हू खे ईअं न सुञाणियो असां चोर दो नी ये पुलिस जूं अखियूं आहिनि तोखे पाण खे ख़बर आहे ये ॾेखारियासीं न हीअं मने ॾींदो हर हां शइ साहब चोर न बि हूंदो ये अखियूं ॾिठाईंदा गरीब मने वेंदो ईअं बि मने हिते रखेसि न अॼु कराए जा रोजड़ी न हा हा तो टेंशन न हरी कर आऊं रोज ईअं दाल बाल टेंशन न कर टेंशन न कर बड़ाई कराए जा हुक्म आहे तुंहिंजो चई तो साहब गुजारियो चई छुट्टा वॾा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हेॾे थी कंहिंजी बकरी आहे साहब पंजिया बातो न सही ॾिसी बात थो असांखे बहुत जो सही छो तो बहुत है सही बकरी ताजा मता बिड़ी हाँ बकरी न वेंदो हेरे कढ बकरी ॾिसो कंहिंजी आहे बकरी मुझी पंजिया सही करे वांदी थी पंजे घर ॾी मंझंदि जो तूं बकरी काॾे काथो आहे पापा ने विकण न थो वञा ॾी मंझंदि जो हिकु छो एतिरी बकरी विकणे तो भली बकरी आहे जिन्स वारी पैसा जी जरूरत आहे छाजी ज़रूरत थी पैसा जी छा कने खर्चो बचो कोने कपड़ा वपड़ा वठो था दे साहब कूड़ तो गला वही कपड़ा नवा तो दी कंजर जा सची सची ॿुधाए हेॾे तक हिन अखियुनि खे सुञाणे थो असां जहिड़ियूं अखियूं सभु खे ये तव्हां जहिड़ियूं अखियूं न आहिनि हे पुलिस जूं अखियूं आहिनि सची सची ॿुधाए सभु कुझु ॾिसी था सघनि ही सम्झ तुंहिंजो एक्सरो करे वरितो हिननि साहब हिनखे उहा डिग्री ॾियां छा झट घर ॾे चुप न देख मां विकिणी मोटत था असां मिलंदुमि पको थी साहब हा 100% जेको मिलण जी ॻाल्हि करे रही तूं मोटे ते सवा छो मिलंदे मतलब त चोरी जी आहे न बकरी चोरी जी आहे तुंहिंजा मांडरा चोरनि जा था लॻनि साईं मां शरीफ़ हो साहब हथकड़ी हणास हिकिड़ो मिंट हथकड़ी छो थो हिकिड़ो मिंट हथकड़ी न हणेसि छोकिरो भलो आहे सुर करे वेंदो आहे का सुर जी ॻाल्हि भले चोर आहे त मन ॻाल्हि ॿुधो सही न ॻाल्हि ॿुधो साहब दिल जो भलो माण्हू थी जेका बि ग़लती कयई कुझु बि कयई चोरी कयई कंहिंजी चुरायई कुझु बि कयो थी न साहब असां मने ॾे साहब माफ़ करण वारो थी न साईं मूंखे पंहिंजी आहे मां विकिणी अचां थो घणो घुरेसि थो साहिब तव्हां पंहिंजा माण्हू आहियो 5-6 हज़ार ॾियो हा ब 20,000 जा बकरी जा 5-6 हज़ार तो घुरे छा चए माए बिल्कुलु साहब हा पइजी वई न ख़बर अब ॻाल्हि ॿुधो 5-6 हज़ार वॾा आहिनि हिन बकरी जा बकरी बि वॾी आहे बकरी आहे कुकड़ जॾी हुनजा 5-6 हज़ार तोखे ठहनि था हिकु 5 चए थो 50 चरियो थियो हा साहब वॾा तव्हां त साहब आहियो न हा पोइ सुञाण वारियूं अखियूं बि धार न 5,000 चवां थो 5,000 कोई न कुकड़ जेतिरी बकरी जा थींदा छा साहब कुछ रियायत करे वठो रियायत कर साहब दा ॾियो 1000 न ॾियो अञा रियायत कर कुछ मूंसां 100 तो साहब रियायत कयमि 150 साहब हिनखे ॿुधो दसियोसि त 100 में 3000 ॾियो 2000 रियायत कयमि पोइ माना मूंखे तूं हिन जे बराबरि सम्झियो आहे मुंहिंजो सिपाही आहे ॿुधो साहब 1500 कयमि अरे 1500 आहे मुंहिंजो इज़त 2000 तो के कयो हा हिते रख बाक़ी घणा बचा 5 में 3 वञनि 2000 बचा 2000 ॾियो ले जुए तो बिशनी आया है बट 1000 थिया 2000 थिया हथा कट बकरी मोदेस छोकरे के दे बकरी मां छुटल एक मिनट हां
ॿधल छा में असां ॿधल आहियूं? हिकिड़ो मिंट बकरीअ में बकरी हाणे असांजी आहे ठीकु आहे हाणे सची सची ॿुधाए छोकिरा तूं लॻे थो सुरीलो हाँ यारी बि तो मलाई असां सां हाणे सची सची ॿुधाए त हथ हयो या ईअं न साहब झूठ मारी दे वाइदो आहे तोखे न मारींदासीं साहब न मारींदी दिल जो भलो माण्हू थी ग्रेट छा माण्हू चयो हिन तोखे पहिरियां ई चई छॾी हाँ दिल जो साहब भलो माण्हू थी माफ़ करो नीरव जो कसम आहे वाइदो आहे त असां तोखे मारींदासीं न वो साम्हूं ॻोठ आहे न हा चोरी चोरी जी चोरी जी अच्छा हा कहिड़े ॻोठ मां ऐं साम्हूं वॾो ॻोठ ए वलू वारो हा घर घर कहिड़ो घर हा घटिया में विझे न हिन पासे गाढ़ो वॾो गेट हा उनखे खोले अंदर बीठी हुई हिन सां गॾु ॿ बकरियूं ॿियूं बि हुयूं मालिक एसी में सुता पिया अरे एसी में मालिक सुतल वठिस वठिस हे असांजो ओड़े भॼ